संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर सिंध। ई संत बाबा जुड़ियाराम जो मंदिर आहे जेको करमपुर ज़िला कंदकोट कश्मीर सिंध में ही वाक़ई आहे। संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब जो ही मंदिर जेको अंदर जो मंदिर आहे ई झूलेलाल उॾेरोलाल झूलेलाल जी ही मूर्तियूं आहिनि। ही झूलेलाल मंदिर संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब में मौजूदु आहे। ही झूलेलाल जो मंदिर, ही झूलेलाल जी ही मूर्ति आहे। संत झूलेलाल जेको सिंधियुनि जो भॻवानु आहे, जेको सिंधी हिंदुनि जो भॻवानु आहे। संत झूलेलाल जेको उॾेरोलाल दरबार साहिब जा लाल साईं आहिनि। ही मंदरु आहे संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब, संत जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर। ही झूलेलाल जी ही फोटो आहे। ही झूलेलाल संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर ज़िला कंदकोट कश्मीर में ही मंदिर ही वाक़ई आहे। ही उन जा अंदरियां असां खे दर्शन कराईंदासीं। मां पंहिंजे चैनल मसूद मंगी ब्लॉग तां ही जेके इमारतूं आहिनि ऐं ही मंदर आहिनि हिन जा बिल्कुलु अव्हांखे उन जो पस मंज़र मां ॿुधाईंदो हलां। ही संत जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर ज़िला कंदकोट कश्मीर सिंध में ही झूलेलाल जो ही फोटो हुयो। ऐं ही जुड़ियाराम जे अंदरि जेके हिन दरबार सां तालुक़ु रखंदा संत, हिन दरबार सां तालुक़ु रखंदड़ संत ही उन्हनि जा ही फोटोज़ आहिनि। अव्हांखे वेझो खां उहे संत अव्हांखे हुन जा मंदर ॾेखारींदुसि। ही संत जेके आहिनि संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर सिंध उन सां लाॻापियल ही आहिनि संत। ही संत उन्हनि जूं तस्वीरूं जेके थल्लो साहिब सां लाॻापियल आहिनि उहे संत उन जूं ही तस्वीरूं आहिनि। ऐं ही माता आहे ऐं ही पिणु माता आहे। ऐं हिन सां वरी गॾो गॾु ही असांखे कुझु अॻिते ही साईं जी यादि में ही गुरु ग्रंथ साहिब ही साईं जी यादि में ओम सदाबाद ऐं ही जय बाबा चेलाराम ही संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब जे अंदरि ही मौजूदु आहिनि। ऐं कुझु संत हुआ जिन जो असांखे तस्वीरूं ॾेखारियूं। ही अंदरि वॾो हॉल आहे जिते पुजारी ईंदा पंहिंजी पूजा कंदा आहिनि। ही अंदरियां जा कुझु मंदर आहिनि। ही मसूद मंगी ही मुंहिंजो दोस्त नानक राम उन सां गॾु मां बीठो आहियां संत जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर सिंध में। ही मुंहिंजो दोस्त लक्ष्मी चंद बालाणी ऐं नानक राम जेके करमपुर जा आहिनि। ही संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब जा कुझु मंदर उन जा कुझु क्लिक्स अव्हांखे पेश करे रहियो आहियां। ही लिखियल संत बाबा जुड़ियाराम थल्लो साहिब करमपुर। ही वरी असांखे इन जो हाणे ॿाहिरियों नज़ारो थोरो ॾेखारींदासीं, ॿाहिरियों दर्शन कराईंदासीं थल्ले साहिब जी दरबार जो। थल्लो साहिब जी दरबार जेका संत बाबा जुड़ियाराम जे नाले सां हीअ मशहूरु आहे। ऐं ही
इन जो ॿाहिरियां मंदर आहिनि तलो साहिब जी दरबार जेका करमपुर ज़िला कंदकोट कशमीर सिंध में वाक़ आहे। संत बाबा जुड़ियाराम थलो साहिब करमपुर सिंध। हमारे ॾिसो सिंधी में दरबार जो नालो लिखियल आहे ऐं ॿाहिरियों नज़ारो आहे संत बाबा जुड़ियाराम थलो साहिब करमपुर सिंध जो। ॿाहिरियों नज़ारो हिन खां पोइ असां वठी हलंदासीं गुरुद्वारा साहिब करमपुर। गुरुद्वारा करमपुर साहिब तमामु वॾो गुरुद्वारो आहे करमपुर जो। करमपुर हिकु नंढो शहर आहे ज़िला कंदकोट कशमीर जो। उनजो में वाक़ गुरुद्वारा साहिब करमपुर। उनजो ॿाहिरियां नज़ारा आहिनि तमामु वॾी ऊची इमारत इन गुरुद्वारे जी जेकी करमपुर शहर में वाक़ई आहे। इन सन बाबा गुरु नानक उन सां मुंसलिक जेके बि यानी जुड़ियल आहे गुरुद्वारे सां कुझु जिते भंडारो हलंदो आहे पियो ऐं उनखां अलावा यात्री जेके ॿाहिरियों अचनि था उन्हनि जी रहाइश लाइ या उन्हनि जी सेवा लाइ मुख़्तलिफ़ उन जे सहन में जेके यात्री अचनि था उन्हनि लाइ जिते सत्संग थिए थो या कोई तक़रीबात वग़ैरह बि थियनि थियूं त उन जे सहूलियत लाइ जो फुल नज़ारो गुरुद्वारा साहिब करमपुर जो। गुरुद्वारा साहिब करमपुर सिंध करमपुर जेको ज़िला कंदकोट कशमीर सिंध में वाक़ आहे। गुरुद्वारा साहिब करमपुर सिंध। पंहिंजे व्लॉग यानी मसूद मंगी व्लॉग तां के करमपुर जो गुरुद्वारो जो दर्शन करे रहियो आहियां ऐं मूंखे उमेद आहे त मुंहिंजी वीडियोज़ खे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं खे इहा ई रिक्वेस्ट कंदो त मुंहिंजे चैनल खे लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा त जी महिरबानी थींदी। मां